अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जे मौज़ू ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो, उहो आम रिवाज जी मौज़ुनि खां थोरो हटियलु आहे ऐं यकीनन केतिरनि ई माण्हुनि जे ज़हन में इहे ॻाल्हियूं घुमंदियूं हूंदियूं जेके आउं करणु चाहियां थो। हिन मौज़ू जो एक्चुअल उनवान जेको आहे उहो आहे शोहरत। हीअ ॻाल्हि सोचण जी आहे त शोहरत छा थींदी आहे, इंसान जी शोहरत छा आहे। छा शोहरत उहा आहे जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे वॾा एज़ाज़ मिलनि था या हुनखे स्टेज ते हिकु महिमान ख़ुसूसीअ जी हैसियत में या सदर जे हैसियत में या हिकिड़े तक़रीर कंदड़ जे हैसियत में घुरायो वञे थो, या हू को फ़नकार आहे ऐं हुनखे मुख़्तलिफ़ इदारनि जे पारां एज़ाज़ ॾिना वञनि था, या हुन जा जेके ॾिठो वञे त सोशल मीडिया ते केतिरा हुनखे लाइक्स मिलनि था ऐं केतिरा हुनखे शेयर्स मिलनि था ऐं केतिरा हुन जा फॉलोअर्स आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं इंसान जे शोहरत सां आम रिवाजी तौर ते शोहरत सां तइलुक़ रखनि थियूं कि जेकॾहिं कंहिं माण्हू खे ॾिठो वञे अदा हो त जेको आहे सो हर फंक्शन में मुक़ररु हूंदो आहे ऐं हुन जे मुक़ररु हुन जी तक़रीर जा जेके उनवान आहिनि उहे एतिरा त सुठा हूंदा आहिनि ऐं हुन जी तक़रीर जो जेको मवाद आहे या ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे उहो एतिरो सुठो हूंदो आहे जो माण्हुनि जे लाइ हिकु तमामु सुठी राह पियो पैदा करे, यानी कि हू सबक़ु पियो सेखारे। ज़ाहिर आहे त जेको इंसान जो आर्ट आहे या इंसान जेको इंसानियत जी ख़िदमत करणु चाहे थो उन जा केतिरा ई रस्ता आहिनि। हिकिड़ो लेखक आहे, पंहिंजे लिखण जे ज़रिए शऊर फहिलाए थो, मालूमात ॾिए थो, मालूमात जे पुठियां जेके पस मंज़र थियनि था या उन जे पुठियां जेके ख़्यालात थियनि था या उन जे पुठियां जेके इख़्तिलाफ़ात थियनि था, उन्हनि इख़्तिलाफ़ात खे पंहिंजे कलम जे ज़रिए साम्हूं रखे थो। ऐं जेकॾहिं कोई सहाफ़ी आहे त हू जॾहिं का रिपोर्ट करे थो ऐं उन रिपोर्ट में जिते हू ॾिसे थो त जेके वाक़ियो थी रहियो आहे उन वाक़िए जे बारे में मालूमात ॾिए थो ऐं माण्हुनि खे ॿुधाए थो त हीउ वाक़ियो मूं ॾिठो, त मुख़्तलिफ़ दुनिया जे सियासी सूरत हाल में जेके रिपोर्टूं थी रहियूं आहिनि उन्हनि जे पुठियां जेके पस मंज़र आहिनि ऐं उन्हनि जे पुठियां जेके नज़रियाती पस मंज़र आहिनि, मज़हबी पस मंज़र आहिनि या कंहिं बि इदारे जो पस मंज़र आहे, त उहा रिपोर्ट गैर जानिबदार नथी थी सघे। यानी जेकॾहिं यूरोप ऐं अमेरिका में इस्लामोफोबिया ऐं एंटीसेमिटिज़म ॿई हिकिड़ा अहिड़ा नज़रिया आहिनि जिन ते ग्रुपनि में माण्हू विरहायल आहिनि। हिकिड़ा माण्हू सम्झनि था त जेको इसराइल जेका ज़ोरावरी करे रहियो आहे उहा रुकजणु घुरिजे ऐं उन ते हू तनक़ीद कनि था ऐं हू सम्झनि था त इहा ज़ोरावरी मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु थी रही आहे। साॻी तरह सां जेके यहूदी आहिनि उहे सम्झनि था त उन्हनि जे ज़ाती माण्हुनि खे, इनफ़रादी माण्हुनि खे मुस्लमान टारगेट कनि था, उन्हनि सां नफ़रत जो इज़हार कनि था, जॾहिं त इसराइल वारी इन जंग में उन्हनि आम यहूदियुनि जो को बि सरोकार कोन्हे। आम यहूदी जेको फैमिली सां गॾु लंडन में, पेरिस में, न्यूयॉर्क में, टोरंटो में, कलकत्ते में या नेपाल में या अफ्रीका में जिते बि ज़िंदगी गुज़ारे थो, हू पंहिंजी हिकिड़ी ज़ाती ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, मगर उनखे यहूदी जी हैसियत में जेकॾहिं को मुस्लमान उन सां नफ़रत करे थो त उनखे एंटीसेमिटिज़म चवनि था। साॻी तरह सां
जेके मुस्लमान अक़लियत में आहिनि, हिन यूरोप में मुस्लमान अक़लियत में आहिनि, ऐं उन्हनि में उहे जंहिं अक़लियत में आहिनि, उन अक़लियत जे दौरान जेकॾहिं मुस्लमाननि सां कोई माण्हू इन करे नफ़रत करे थो जो हू मुस्लमान आहे ऐं यहूदियुनि जे ख़िलाफ़ु आहे या ईसाइनि जे ख़िलाफ़ु आहे, त इहा इनखे वरी इस्लामोफोबिया चवनि था कि उन्हनि माण्हुनि में इस्लामोफोबिया आहे। हाणे इहे ॿ नज़रिया रखी जेकॾहिं कोई माण्हू कंहिं वाक़िए खे रिपोर्ट करे थो, उन ॿिन्ही मां कंहिं बि हिक खे जेकॾहिं सपोर्ट करे थो, त इहा गैर जानिबदार रिपोर्टिंग ऐं गैर जानिबदार सहाफ़त कान्हे। इहा इन जे करे उहा सहाफ़त कान्हे जो हू कंहिं न कंहिं नज़रिए सां जुड़ियल हुजी करे माण्हुनि खे रिपोर्ट करे थो, वाक़िअनि खे रिपोर्ट करे थो। साॻी तरह सां पाकिस्तान में या सिंध में सिंधी माण्हू रहनि था, मुहाजिर रहनि था, पंजाबी ऐं पठाण बि हाणे अची विया आहिनि, त जेको उन्हनि जे विच में नस्ली फ़सादात आहिनि, जेका नस्ली भञडाह थी रही आहे, ऐं उन नस्ली भञडाह जे करे जेका इन्हनि टिनि चइनि क़ौमुनि जे विच में नफ़रत फैलिजी वई आहे, उन नफ़रत खे ज़ाहिर कंदड़ जेका रिपोर्ट हूंदी आहे उहा गैर जानिबदार कान हूंदी आहे, उहा जानिबदार हूंदी आहे। ऐं जेके माण्हू उन शइ खे लाइक कनि था, मसलन सिंध जे ॿोलीअ वारियूं अख़बारूं सिंधी माण्हूअ जो जेको मिज़ाज आहे या उनजो जेके हक़ आहिनि उन ते रिपोर्टिंग कनि था। साॻी तरह सां जेके उर्दू स्पीकिंग आहिनि, जेके उन्हनि जूं अख़बारूं ऐं चैनल आहिनि, उहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ज़हन में रखी रिपोर्टिंग कनि था। त उहा जेका रिपोर्ट कंहिं हिकु क़ौम खे या कंहिं हिकु नस्ल खे सपोर्ट थी करे, उहा बेसिकली गैर जानिबदार कान्हे, छो जो उहो इंसानु, उहो रिपोर्टर इहो ज़हन में रखी ॻाल्हाए थो त मूंखे सिंधियुनि खे सपोर्ट करणी आहे, या मूंखे मुहाजिरनि खे या पंजाबियुनि खे करणी आहे, या सराइकियुनि खे करणी आहे, या बलोचनि खे करणी आहे, या पठाणनि खे करणी आहे। उन जी उहा शोहरत, उन जे बारे में जेका शोहरत फैलिजे थी, उहा हुन जे हिकु सर्किल जी शोहरत बणिजी वञे थी। यानी जेकॾहिं आउं सिंधी क़ौम जे लाइ लिखां थो, जेको बि आउं लिखां थो या आउं ॻाल्हायां थो, जेकॾहिं उन में उहा ॻाल्हि आहे कि आउं सिर्फ़ु हिकु वाक़िए खे ॻाल्हाईंदे, हिकु वाक़िए जे बारे में ॻाल्हाईंदे उन में सिर्फ़ु सिंधी क़ौम जा ई या सिंधी ॿोलीअ जा ई अंसर खणी साम्हूं अचां थो ऐं उनखे सपोर्ट पियो करियां, त इहा गैर जानिबदारी कान्हे। ऐं छाकाणि जो हिन दुनिया में जेके नज़रियात फैलिया आहिनि, उहे इंजीनियर्ड नज़रियात फैलिया आहिनि, ऐं उहे हिकिड़नि ख़ासि तबिक़नि सां ऐं हिकिड़नि ख़ासि क़ौमुनि सां सलाहिजी विया आहिनि, तंहिं करे उहो माण्हू उन क़ौम में मशहूरु थी वञे थो। यानी जेकॾहिं आउं सिंधी आहियां ऐं सिंधियुनि खे सपोर्ट पियो करियां, त सिंधी माण्हुनि जे विच में आउं मक़बूल थी वेंदुसि ऐं उहा शोहरत आसमान ते वञी पहुचंदी। मगर छा इहा असुलु माण्हूअ जी शोहरत आहे? मां इन मौज़ूअ ते ॻाल्हाइण थो चाहियां त जिन बि माण्हुनि शऊरी तौर ते पंहिंजे जज़्बात खे, पंहिंजे अमल खे, पंहिंजी नियत खे साम्हूं रखाए शऊरी तौर ते का शख़्सियत बणिजणु चाहियो आहे ऐं उन जी मक़बूलियत हासिलु कई आहे, त बेसिकली हुन जी उहा मक़बूलियत जेका आहे, उहा हुन जी शऊरी तौर ते ठाहियल मक़बूलियत आहे। जॾहिं त आउं जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहियां थो, या आउं जेका शोहरत जी वस्फ़ बयानु करणु चाहियां थो, उहा आउं ॿुधाइणु इहा थो चाहियां, जेको बर्ट्रन रसल जो कौल आहे त इंसान जी जेका असुलु हैसियत आहे, उहा हुन जे ग़ैर मौजूदगीअ में माण्हूअ जे ज़हन में पैदा थींदड़ उहे ख़्यालात आहिनि, उहा हुन जी असुलु हैसियत आहे। यानी जेकॾहिं मुंहिंजे किताब जी मुहूरत थी रही आहे ऐं उन मुहूरत में 7 मुक़रर आहिनि, उहे 7 मुंहिंजे किताब जी तारीफ़ कनि था ऐं मुंहिंजे लफ़्ज़नि ऐं मुंहिंजे मौज़ूअनि ऐं मुंहिंजी कहाणियुनि जो आहे, या नावल आहे, या कालम निगारी आहे, या कुझु बि आहे,
या तारीख़ ते लिखियलु किताबु आहे ऐं उनजी हू उपचार अहिड़े नमूने सां कनि था जो हू चवनि था त हिन जहिड़ो को हीरो कोन्हे, त इहा जेका तक़रीर आहे या इहो जेको मज़मून आहे, इहा मुंहिंजी असुलु हैसियत कान्हे। मां इहा ॻाल्हि चवणु थो चाहियां, मुंहिंजी असुलु हैसियत उहा आहे जेका उन मुक़रर या उहो पढ़ंदड़ या उहो ॾिसंदड़ जेको उन हाल में वेठो आहे, उहो पंहिंजे ज़हन में सोचे थो। जीअं हू पंहिंजे ज़हन में सोचे थो त हीउ माण्हू कूड़ पियो ॻाल्हाए या सच पियो ॻाल्हाए, या हिन माण्हूअ जो जेको जमालियाती ज़ोक़ आहे उहो आला आहे या किरियल आहे, या हिन जा जेके किरदार आहिनि उहे वाक़ई हिन समाज जी उपटार कनि था या नथा कनि, ऐं उहे हुनजी दिलि खे छुहनि था। जेकॾहिं हू हुनजी दिलि खे छुहनि था त हू उधमनि मां निकिरी ॻाल्हि चवंदो त हा यार वाक़ई अमीर अबड़ो सुठो थो लिखे, या अनवर अबड़ो सुठो थो लिखे, या अच्छा दाऊद सुठो थी लिखे, या मतिलबु जेके बि दुनिया जा केतिरा ई राइटर्स आहिनि उहे हीअं लिखनि था। त इहा हैसियत जेका आहे इहा तॾहिं थी ठहे जॾहिं कोई लेखक या कोई मुसविर या कोई फ़नकार या कोई बि आर्टिस्ट या कोई समाजी कारकुन या कोई सियासी कारकुन या सियासी अॻवान जेको कुझु करे थो उहो अवाम जे भले जे लाइ, उन्हनि जे विच में इंसाफ़ करण जे लाइ करे थो, ऐं न कि पंहिंजो पाण खे हिकु हैसियत ते हिकु कुर्सीअ ते पहुचाइण जे लाइ करे थो। मतिलबु पाण मिसाल केतिरा ई वठी सघूं था। हाणे जेकॾहिं असां पैगंबरनि जो मिसाल वठंदासीं त उहा ॻाल्हि त इलाही तफ़सील में हली वेंदी, छो जो पैगंबर जेको कुझु करे रहिया हुआ उहे त अलाह जे हुकुम ते करे रहिया हुआ। जेको हुननि खे अलाह जो हुकुम थियो थिए उहो हुननि ॻाल्हायो थिए, ऐं इन जे करे उहे शऊरी तौर ते पंहिंजी मर्ज़ीअ सां कुझु करे न रहिया हुआ, ऐं हुननि खे ज़माने जी शोहरत सां को बि तइलुक़ु कोन हो। हुननि खे त सिर्फ़ु इन सां तइलुक़ु हो त असांजो अलाह राज़ी थिए, छो जो हुननि इहो सम्झो थे त असांजो जेको अबद आहे, असांजो अबदी जेको ठिकाणो आहे उहो अलाह सां मुलाक़ात आहे। जीअं ख़्वाजा मोहम्मद ज़मान नवारी वारे जो शेर आहे त आरफ़ ऐं उशाक पसंदि घुरनि पिरीअ जो, जन्नत जा मुश्ताक अञा ओरां थिया। त इन जो मक़सदु हीअ आहे, या शाह करीम जो शेर आहे त पाण्यारीअ सिर ॿहिड़ो जर ते पखी जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। त उहे जेके पिरीअ जी तलाश में निकितल पैगंबर हुआ या पैगंबरनि जे पुठियां वारा जेके वली हुआ, उन्हनि जो त रस्तो इन्हनि शोहरत बाड़ींदड़नि माण्हुनि खां अलॻि हो। हुननि जो इहो रस्तो कोन हो त मुंहिंजी उहा हैसियत बणिजे जो मुंहिंजे घर में 7 तमग़ा रखिया हुजनि ऐं मुंहिंजे पुठियां लख माण्हू निकिरनि, जॾहिं आउं रोड ते पहुचां त लख माण्हू मुंहिंजे पुठियां निकिरनि ऐं मुंहिंजे लाइ नारा हणनि, या मुंहिंजे लाइ चवनि त हीउ तमामु मक़बूल माण्हू आहे, हिन दुनिया जी वॾी ख़िदमत कई आहे। हुननि जो इहो रस्तो कोन हो, यानी हुननि जो जेको टारगेट हो, मंज़िल हुई जेका, उहा हुननि जी इहा न हुई। हुननि जी मंज़िल हुई अलाह जी ख़ुशनुदी हासिलु करणु। यानी लतीफ़ साईं बि चयो आहे त जे राज़ी थी तूं त मिड़ियाई मान लहां, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जे राज़ी थी तूं त मिड़ियाई मान लहां। त हाणे जेकॾहिं पैगंबरनि जो मिसाल हज़रत ईसा माण्हुनि खे तरग़ीब ॾींदो हो त तव्हां नेकीअ जो अमल करियो ऐं माण्हुनि जे विच में तफ़ावत करियो, ऐं हुन अलाह जी वहदानियत ॾेखारण जे लाइ कुझु अहिड़ा मौजज़ा ॾेखारिया जो उहे रोमन एम्पायर जे दौरान हू पैदा थियो। ऐं रोमन एम्पायर उन वक़्तु तमामु सख़्तु हुकूमत कंदी हुई, ऐं उन्हनि जो जेको बादशाह हो ऑगस्टस, उहो रोम में वेठल हो, जंहिं वक़्तु
हज़रत ईसा पैदा थियो ऐं हू बैथलम जे शहर में पैदा थियो ऐं जेरूसलम में अची रहियो। मगर हुन जेके तख़लीक़ी ॻाल्हियूं शुरू कयूं, उन्हनि जी तख़लीक़ एतिरी त मशहूरु थी वई ऐं हुन जेके हीलिंग कई, यानी माण्हुनि जूं मज़ूरियूं पंहिंजे हिकमत सां ऐं अलाह जे दुआ सां माण्हुनि जूं मज़ूरियूं हुननि ख़तमु शुरू कयूं, त माण्हुनि जूं जेके तकलीफ़ूं हुयूं, उन्हनि जा जेके रोज़गार जा या सिहत जा मसइला हुआ, उहे हू खणी हज़रत ईसा वटि वञणु लॻा। ऐं जॾहिं हू उन वटि वञणु लॻा त हज़रत ईसा उन्हनि खे अलाह जो रस्तो ॾेखारियो ऐं हुननि चयो त पहिरीं पंहिंजो अंदरु साफ़ु करियो। यानी लतीफ़ साईं चयो त अखर पढ़ अल्फ़ जो वर्क सभु विसार, अंदरि तूं मुजार पना पढ़ंदे केतिरा। त सभ खां पहिरीं इंसान खे जेकॾहिं पंहिंजी का माज़ूरी ख़तमु करणी आहे त उन जो पहिरियों रस्तो इहो ई आहे त हू पंहिंजे अंदर खे साफ़ु करे। सभिनी पैगंबरनि इहो रस्तो ॾिनो ऐं हुननि चयो त पंहिंजे अंदर खे साफ़ु करे अलाह जे रस्ते ते हली पओ, यानी अलाह ताला खां घुरो ऐं उहो जेको रस्तो ॿुधाए थो उन ते अमल करियो। त अहिड़ी तरह सां हू जॾहिं मशहूरु थियणु लॻो, जॾहिं हज़रत ईसा अवाम में मशहूरु थियणु लॻो, त रोमन एम्पायर ऐं जेके जूइश ख़ुदा हुआ, यानी जूइश जेके आलम हुआ, ज़ाहिर उन वक़्तु जुडाइज़म आम हुई, तौरेत जो नुज़ूल थी चुको हो। त नुज़ूल थियण खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेके बि आसमानी किताब पैदा थिया, उहे पैगंबर जे वञण खां पोइ उहे आलमनि ऐं जेकॾहिं चइजे त जेके से हथ ठोके आलमनि जे हथ में अची विया ऐं उहे पोइ फ़तवाऊं ॾियणु लॻा, जेके उन्हनि आसमानी किताबनि जूं फ़तवाऊं कोन हुयूं, मगर हू हुननि जे पंहिंजे वेल्थ ऐं पंहिंजे इक़्तिदार जूं फ़तवाऊं हुयूं। त हो त पंहिंजी फ़तवाउनि में लॻा पिया हुआ। रोमन एम्पायर जेको आहे सो पंहिंजी ताक़त जे ज़रिए रोम जो बादशाह थियो वेठो हो ऐं हेॾां पादरी जेके हुआ जूइश, उहे जेके आहिनि से पंहिंजी फ़तवाऊं ॾियो वेठा हुआ त हीअं मज़हब थियणु घुरिजे, तोखे हीअं करणु घुरिजे, हीअं शादी करणु घुरिजे, ऐं हीअं दौलत जी विरासत थियणु घुरिजे, ऐं हीअं जेको आहे सो ॿारनि जी तरबियत थियणु घुरिजे, वग़ैरह वग़ैरह। जॾहिं हुननि ॾिठो त असांजो इहो जेको इल्मु आहे उहो हाणे नाकाम थींदो पियो वञे, जॾहिं असांजो इहो इल्मु हाणे कमज़ोर थींदो पियो वञे, माण्हू असां वटि अचण जे बदिरां हज़रत ईसा वटि था वञनि, जेको पहाड़ जे हेठां वेठो आहे, जेको ग़रीब माण्हू आहे, हिकिड़ो वाढो आहे, उन वटि हिकिड़ो बकरार आहे, यानी हुन वटि ॿ हुनर हुआ, हू वाढो हो ऐं बकरार हो, ऐं उन वटि वञी माण्हू हीअं जमा थियणु लॻा। बाबा 100 माण्हू, केॾीमहिल 200 माण्हू, तंहिं ते हुन ते कूड़ा इल्ज़ाम हणी हुनखे सलीब ते चाढ़े छॾियो। त अहिड़ी तरह सां मां काई ख़ासि मिसाल ॾियणु नथो चाहियां, छाकाणि मिसाल त ॾेई सघजनि था। अॼोकी दुनिया में इंदिरा गांधीअ खे मारियो वियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे मारियो वियो, बेनज़ीर भुट्टो खे मारियो वियो, ॿिया बि कई मिसाल ॾेई सघजनि था जेके कंट्रोवर्शियल मिसाल घणेई आहिनि, मां हरूभरू नाला खणणु नथो चाहियां। मगर जॾहिं हक़ जी ॻाल्हि कंदड़ माण्हू रोड ते वञे थो ऐं ॿ माण्हू आहिनि हिन दुनिया में, सिर्फ़ु हिकिड़ो ज़ालिम, ॿियो मज़लूम, 2 नज़रिया आहिनि हिन दुनिया में, सिर्फ़ु हिकिड़ो अलाह जो नज़रियो, ॿियो शैतान जो नज़रियो। त जेके बि अलाह जे नज़रिए ते हलनि था, उन्हनि जे बारे में जेका माण्हू राय रखनि था, उहा राय बेसिकली हुन जी शोहरत आहे ऐं उहा ई हुन दुनिया ऐं आख़िरत जो नुज़ूल आहे या उन जो फ़ाइदो आहे। यानी दुनिया ऐं आख़िरत में हुन जेको कुझु ॾिठो आहे या सठो आहे, उहो हुनजो उहो इमेज आहे जेको तव्हांजे बारे में माण्हू पंहिंजे मुंहुं सोचीनि था, उहो न जेको अख़बारुनि में शाया थिए थो, जेको सोशल मीडिया ते शाया थिए थो, ऐं जेको हू ख़रीद करे लाइक्स वठे थो। बाबा तव्हां
फेसबुक ते वञो, तव्हां यूट्यूब ते वञो, तव्हां टिकटॉक ते वञो, तव्हां इंस्टाग्राम ते वञो, तव्हां ट्विटर ते वञो, तव्हां पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि रखो या पंहिंजो फोटू रखो या पंहिंजी का वीडियो रखो ऐं उन वीडियो खे कमर्शलाइज़ करण जे लाइ उन्हनि खे $100 ॾियो ऐं $100 में उहो मिलियन्स में तव्हांजो उहो फोटो हली वेंदो ऐं मिलियन्स ताईं पहुची वेंदो ऐं माण्हू चवंदा त हीउ सुहिणो आहे। जेको मॉडल आहे का छोकिरी उहा माण्हू चवंदा यार हीअ हेॾनि जहिड़ी त का मॉडल कोन्हे। जेकॾहिं कोई मुक़ररु आहे, कोई सियासी कारकुन आहे, कोई सियासी अॻुवान आहे, माण्हू चवंदा यार हिन जहिड़ो त को माण्हू कोन्हे। जेको ॿहिराड़ीअ जे ॻोठनि में वञी ऐं ॿारनि खे पियो पढ़ाए ऐं फोटू कढाए ऐं इंस्टाग्राम ते पियो छॾे, उहा ख़बर ई कान्हे त ॿहिराड़ीअ में सिंध जे ॿहिराड़ीअ में हिन वक़्तु 7.5 मिलियन यानी 75 लख ॿार स्कूल नथा वञनि। उन्हनि जो ज़िम्मेदार केरु आहे? जेको उन्हनि जी पघार खणे थो, जेको उन शइ जी यानी जेको सिंध जे तइलीम जो वज़ीर आहे, जेको इन शइ जी पघार खणे थो त उनखे 75 लख ॿारनि खे स्कूल मोकिलणो आहे। उहो कमु हू कोन थो करे ऐं हू जेको आहे सो फॉर एग्ज़ाम्पल 800 स्कूल ठाराए उन्हनि खे वॾी क्वालिटी में पैदा करे ऐं उते वञी तक़रीरूं करे थो ऐं पंहिंजा फोटू कढाए थो ऐं विडियो छॾे थो ऐं सोशल मीडिया ते सॼो हर वक़्तु उहे विडियो छॾिया पिया आहिनि। त इहा जेका आहे इहा तश्कील ॾिनल शोहरत आहे, इहा तख़लीक़ी शोहरत न आहे। इहा तश्कील ॾिनल शोहरत आहे जेका पंहिंजे हथ सां माण्हू पंहिंजो पाण खे ॾियारे थो। इंसान जी असुल शोहरत उहा आहे जेका हू हिकु हक़ जे ॻाल्हि जे लाइ जॾहिं हू पंहिंजी कंहिं हक़ जी ॻाल्हि जे लाइ पाण पतोड़े थो ऐं लख माण्हुनि जे बदिरां 10 माण्हुनि ताईं हुन जी ॻाल्हि पहुचे थी ऐं उहो ई हुन जो असुल चहिरो आहे। त इहो हिकिड़ो मुख़्तसिर माना बयानु कयो आहे शोहरत जे बारे में। इहो मुख़्तसिर बयानु सिर्फ़ु इन लाइ कयो आहे जो अॼुकल्ह सोशल मीडिया ते केतिरनि ई अहिड़नि माण्हुनि पंहिंजो पाण खे उथारे छॾियो आहे जेके बेसिकली उन ॻाल्हि जी तरग़ीब नथा ॾियनि जेका अवाम जी ज़रूरत आहे, बल्कि उन ॻाल्हि जी तरग़ीब ॾियनि था जेका अवाम जे ख़िलाफ़ु आहे। हाणे उहो जेके अवाम जे ॾुखनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी शइ जी कोई माण्हू तरग़ीब ॾिए थो ऐं उनखे पैसा ॾेई ख़रीद करे थो उहा शोहरत, त उहा जेका आहे सा ॻाल्हि उन्हनि आम माण्हुनि ताईं पहुचे थी जेके उहे फेसबुक खोलियो वेठा आहिनि, ट्विटर खोलियो वेठा आहिनि ऐं उनजो रोज़ानो फोटू पिया ॾिसनि ऐं उनजो रोज़ानो उनजी तक़रीर पिया ॿुधनि, त उहे इहो ई सम्झनि था त इहो ई सच आहे। त इन जे करे जेको असुल ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इंसान पहिरीं पंहिंजे अंदर खे ॻोल्हे, पहिरीं पंहिंजे अंदर खां सवाल करे त आउं किथे बीठो आहियां ऐं आउं छा करणु चाहियां थो, छा आउं हुनजो को नतीजो ॾेई रहियो आहियां। उन खां पोइ कोई अमल करे त हुनजो जेको इमेज आहे उहो माण्हुनि ताईं फैलिजंदो ऐं उहो ई हुनजो इमेज हूंदो। वॾी महिरबानी।